बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अॼु असांजी ये बैठक थी आहे सभु जेके आबादगार दोस्त जेके प्रोग्रेसिव आहिनि तालुके शहदादपुर जा, जिन में हाजी गुलाम सर रही उतां से गॾिजा आहियूं, जिन में उस्ताद यूसुफ कुंबर आहे, ॿिया सभु दोस्त आहिनि, शफ़ील सजराणी आहे। त ख़ासि करे त पहिरीं ॻाल्हि त जेको मीर वकार जी फुटी लथी जंहिंमें 9.5 लाख रुपए जी बचत थी आहे, उनखे हाजी साहिब ट्रीट ॾिनी आहे, ॿकर पुठो अथसि, उनजे लाइ गॾु थिया आहियूं ऐं वकार परियां खां वेठो आहे। त हाणे जेका मेन ॻाल्हि हिते डिस्कस कई आहे त भई पैदावार खे पाण कीअं वधायूं जी, त उनजे लाइ काफ़ी तजुर्बा जेके हाजी सरवर कंदो रहियो आहे, ऐं कंदो रहिया जेके असांजा ख़ासि करे जेके पोस्टूं वग़ैरह छॾींदा आहियूं से किताबनि वारियूं कोन हूंदियूं आहिनि, पर जेके असां पंहिंजा तजुर्बा कंदा आहियूं न उन हिसाब सां आबादगारनि खे ॿुधाईंदा आहियूं। त हाजी सरवर खां अॻु में असां हिकिड़े इंटरव्यू वरितो हफ़्तो खनि अॻु में, जंहिंमें सरे जे बारे में पोइ ऐं काफ़ी दोस्तनि सुवाल जवाब कया हुन ते। त अॼु हाजी खां पुछूं त हाजी जेका हाणे कणिक जी पाण पैदावार वधायूं, भई 70-80 मण ते खणी अचूं कणिक खे या मथे खणी वञूं, त उनजे लाइ तव्हां खां प्लानिंग कई आहे ऐं छा करो कहिड़ो करणु चाहियो था? अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, असांजी नज़र में इहो आहे जीअं गुज़िरियल साल असां तजुर्बा कया, कणिक खे हर खुराक ॾिनीसूं, पोटाश बि ॾिनीसूं, एमिक एसिड बि ॾिनासीं, अमाइनो एसिड इहे बि ॾिनासीं, पर असांजो जेको तजुर्बो कामयाबु वियो गुज़िरियल साल जे हिसाब सां, कणिक खे लाज़मी DAP जेको आहे सो 2 भेरियूं ॾियणु खपनि, हिकिड़ी 23 ॾियणु खपे, ऐं सल्फर जो खे स्प्रे लाज़मी करणु खपे, ऐं एमिक एसिड बि हेठां लाज़मी ॾियणु खपे। कुझु टुकड़नि ते जीअं गुज़िरियल साल पाण ॿुधो आहे त सखर वारी साइड में 110 मण ताईं कणिक लथी आहे, असांजो हिन साल उन ते बि तजुर्बो करिणो आहे। जीअं मथे महीने जी 10 महीने 20 तारीख़ असां कणिक पोखींदासीं, 8 उन में इहो तजुर्बो कंदासीं, जेके 4 बोरियूं असां DAP जी ॾींदासीं, 2 बोरियूं 23 जी ॾींदासीं, 3 बोरियूं यूरिया जी ॾींदासीं, एमिक एसिड बि उनखे ॾींदासीं, सल्फर बि ॾींदासीं, जिंक बि ॾींदासीं। त कथा कलाम में माफ़ इहा ॻाल्हि थी, तव्हां तजुर्बो कंदो जेको हुनखे 108 मण जेको खणी आहे सखर में, पर हू आम तौर ते तव्हां ज़हनी तौर ते कीअं तयारु रहियो त आम आबादगार जेको आहे उहो DAP केतिरो ॾे, कीअं ॾे ऐं यूरिया केतिरो ॾे या ॿियूं कहिड़ियूं शयूं ॾे? असां गुज़िरियल साल सेम चवां थो जेको तजुर्बो कयो उन हिसाब सां DAP लाज़मी कणिक खे घटि मां घटि 2 बोरियूं ॾियणु खपनि, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ यूरिया 3 बोरियुनि ते वञणु खपे, एमोनियम सल्फेट जी बि हिकिड़ी बोरी ॾियणु खपे, 23 त लाज़मी हिकिड़ी बोरी मस्ट आहे। अच्छा, 23 जेका ॾे जी उहा कॾहिं ॾे? पहिरें पाणी ते न, ॿिए पाणी ते ॾे। शुरू में त DAP जेको तरे में छॾिबो आहे, सही ॻाल्हि आहे, पहिरें पाणी ते भले यूरिया ॾेई छॾे, ॿियो पाणी जेको पाण ॾींदा आहियूं 3 ॾींहंनि में, माना 15 खां पोइ 3 ॾींहं ॾिबो आहे, हुन में लाज़मी 23 ॾे, उन ते ॾे, हिनजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं अॻे पाणी ते वञी ॾे हिनजी मर्ज़ी आहे, तक़रीबन 50-55 ॾींदा आहिनि, हिन जो जेका बि खुराक आहे न मुकमल करे। सही ॻाल्हि। ऐं जड़ी बूटियुनि जो त हिन में माना बिल्कुलु सफ़ाई हुजे, सही ॻाल्हि, स्प्रे त लाज़मी कजनि, का बि जड़ी बूटी न हुजे। अच्छा, हाणे मीर वकार तव्हां हिन वक़्तु बम्पर क्रॉप असांजे हारियुनि जे हिसाब सां हिन कयो आहे, जंहिंमें 40 मण जे लॻभॻि फुटियूं थियूं आहिनि। तव्हां ॿुधायो त तव्हां प्लानिंग कहिड़ी कया, तव्हां पैदावार वधाइण केतिरी कणिक उपाइणु चाहियो था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा आबादगार भाइयो, अस्सलाम वालेकुम। सभु खां पहिरीं त आउं लतीफ़ सरकार जो बेट चवणु चाहींदुसि त ततीअ थधीअ काह नाहे वेल वेहण जी, मतां थी हूंदा पैनल निकिरी सो चवण जो मक़सदु इहो आहे त सभ खां पहिरीं त आबादगारनि खे घुरिजे त पंहिंजी ॿनी खे टाइम ॾियनि। ख़र्चु जेको आहे जेतिरो पाण ख़र्चु कंदासीं हाली ॾींदासीं उहो फज़ूल आहे। पहिरीं त माण्हू ॿनी खे टाइम ॾिए, ॿनी ते वञे, हर फार चेक करे ॿनी खे पहिरीं ठाहे। हुन खां पोइ जेको असां प्लान कयो आहे हिन साल त 2 बोरियूं DAP, हुन सां गॾु हिकिड़ो अमोनियम सल्फेट, हिकिड़ो पोटाश ऐं 2 एमिक एसिड, इहे तरे में ॾेई पलटी हणियूं, मथां कणिक छटींदासीं, लॻभॻि माना 2 मण एकड़ जे हिसाब सां ॿिज छटींदासीं TD1। उन खां पोइ यूरिया ॾींदासीं, लाॻाणे खां पोइ असां 23 ॾींदासीं, पोइ जीअं प्रोसीजर हूंदा 40-50 ॾींहं में असीं बांध मुकमल कंदासीं। इन जे विच में असां सीड ट्रीटमेंट लाज़मी कंदासीं। पर साल जेको एफिड माण्हुनि खे तंग कयो, तव्हां दोस्तनि जे साम्हूं अचो जो हीउ फुड मटीरियल आहे, हिन में स्प्रे करण जो वॾो मसइलो थियो। हा, इहा मेन ॻाल्हि आहे त आबादगारनि खे इहा ॿुधाईंदा हलूं त कणिक अहिड़ो फ़सुलु आहे जेको फुड मटीरियल आहे, जॾहिं असां खाऊं था उन ते कोशिशि कजे त स्प्रे खां बचिजे, ज़हर स्प्रे न कजनि। त उनजो बहितर तरीक़ो आहे त उनजी सीड ट्रीटमेंट, इहो थोरो प्रोसेस थोरो ॾुखियो हूंदो आहे, जो ॿिज खे सीड ट्रीटमेंट कई वेंदी आहे, ख़ासि करे बायर जी होमब्रे जेका आहे उहा बहितरीनु प्रोडक्ट आहे हिन जे लाइ। उहो कबो त छो जो अहिड़ो मूं एक्सपीरियंस 350 खां 400 एकड़ कणिक कई रही मीर जी जागीर ते, जंहिंमें एफिड कोन हो। पोइ जॾहिं मूं विज़िट कयो त एफिड छो न आहे, असांजे सभिनी कणिकुनि में, त उन्हनि असांखे ॿुधायो त असां सॼी कणिक खे सीड ट्रीटमेंट कयो आहे, त उनजो बहितरीनु फ़ाइदो आहे। कोशिशि कंदा आबादगार ऐं जेका सलाह
हाजी सरवर मीर वकार नी त DAP 1.5 खां 2 बोरियूं लाज़मी आहिनि, अमोनियम सल्फेट बि लाज़मी आहे, ऐं पहिरें पाणी ते यूरिया ॾिजे, ॿिए पाणीअ ते टेवीह उन खां पोइ यूरिया जो जेके 2 बोरियूं 3 बोरियूं जेतिरो ॾिए थो। इहे शयूं मस्ट आहिनि जेके कणिक जी पैदावार वधाईंदियूं। ऐं सभिनी आबादकारनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, असां सभिनी दोस्तनि जी गुज़ारिश आहे त वधि में वधि जेको आहे सो कोशिशि कनि ऐं प्रेज़ेंट रहनि। एब्सेंट ऐं प्रेज़ेंट ज़मीनदार जो वॾो फ़र्क़ु आहे, उन करे सभई आबादकार महिनत कनि जीअं वधि में वधि भरपूर पैदावार करणु। रेट भला आहिनि, जेकॾहिं ख़र्चु वॾा आहिनि त रेट बि वॾा आहिनि। उन करे मसइलो इहो आहे त प्रोटेक्शन वधाईंदो त तव्हांखे फ़ाइदो आहे, न त बाक़ी 30, 35, 40 मण वारो सिस्टम हलियो त उहो आबादकार सुधरी कोन सघंदो। उन करे आबादकार सभिनी खे गुज़ारिश त वधि में वधि महिनत कनि त जीअं असां पैदावार वधाए सघूं, पंहिंजी में ख़ुशहाली आहे, पंहिंजे मुल्क जी ख़ुशहाली आहे। ऐं जेको पैदावार वधीक खणंदो आहे हारी हा बंदो पंहिंजे लाइ आहे। सही ॻाल्हि। जी मीर साहिब वधीक पैदावार कई आहे त असांखे ख़ुशी थी आहे। हा असां हिन जे ख़ुशी जे मौक़े ते असां हिन लाइ दावत जो इंतज़ाम कयो आहे। हालांकि बचत हुनजी थी आहे पंहिंजी, हा पर मतिलबु दुनिया हिनखे वाह वाह कंदी। इहा ॻाल्हि सही आहे। घटि पैदा थींदी, हारी वधि में वधि महिनत कनि। हा इहा ॻाल्हि आहे त मीर वकार जो लेखो कयोसीं, जॾहिं पोस्ट लॻाई फेसबुक ते हाजी सरवर जॾहिं माण्हू फ़ोन करे असांखे चयो असां ॿकर कोन था हिनखे वठी अचो, बचति हुनजी थी आहे 9,60,000 रुपया। पर हिननि ख़ुशी जे मौक़े ते हीअ पार्टी जेका ॾिनी आहे हिन जे लाइ त उनखे उनजी हिमत वधाई कयूं त जीअं ॿिया जेके हारी आहिनि उहे बि अहिड़ी महिनत कनि। वॾी महिरबानी दोस्तो।